पीर जो ॻोठ वेझो ॻोठ हादल शाह में वहशत खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम नींगरी मोनिका लाड़क जा असुल जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया। केस नओं रुख अख़्तियार करे वरितो आहे। नींगरी मोनिका जे वारसनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त मोनिका जे क़त्ल में 62 माण्हू मुलविस आहिनि। मोनिका जे चाचे इल्ज़ाम मढ़ियो त हादल शाह हवेलीअ जे सैयद नौजवाननि चयो त मोनिका खे केलनि जे बाग़ में ॻोल्हियो, बाद में लाश केलनि जे बाग़ मां ई मिलियो। मोनिका जे चाचे लौंग लाड़क इंकिशाफ कयो त मोनिका 2 ॾींहं गुम रही, हथ कयल लाश ताज़ो हुयो, कंहिं ॿिए हंधि ज़ियादतीअ बाद क़त्ल करे लाश केलनि जे बाग़ में उछलाए वियो। हुन चयो त मोनिका जी ॻिचीअ में लॻल काठी हवेलीअ में बीठल वण जी आहे। मोनिका जी भेण हिजाब लाड़क पंहिंजी अमर अनीला लाड़क सां गॾु ॿुधायो त मोनिका जे गुम थियण बाद हू खेसि ॻोल्हण वई हुई। हिजाब लाड़क ॿुधायो त सैयद ज़ाहिद शाह राजती जे पुटनि आदि शाह, आबिद शाह, हामिद शाह ऐं टीपू शाह खेसि चयो त पुलिस खे न ॿुधायो ऐं नई मोनिका खे ॻोल्हियो। सुभाणे केलनि, कमंद या अंबनि जे बाग़ में ॻोल्हा कजो। हुन चयो त ॿिए ॾींहं ते मोनिका जी ॻोल्हा कई त लाश केलनि जे बाग़ मां मिलियो। हू बयानु अॻु ॾे हा, पर ॻाल्हि ज़हन तां लही वई। बेदर्दीअ सां क़त्ल कयल नींगरी मोनिका जे वारसनि सैयद ज़ाहिद शाह राजती जे पुटनि खे जांच में शामिल करण जो मुतालबो कंदे तुर्त इंसाफ़ फराहम करण जी घुर कई आहे। लाश केलनि जे बने ते जेको आहे भिक में मुंहं में पियो। असांखे इहो ई डाउट आहे त इहो लाश हिते जहिड़े नमूने सां पियो आहे त असां बि भला ॿाराड़ी जा भाॻिया माण्हू त इहो लाश हितड़े हथ सां रखियो वियो आहे, हितड़े हथ जी वारदात ठाही वई आहे। बाक़ी हे केस लिपटाइण लाइ हीअ पुलिस असांजी टके जी बि मदद नथी करे। पंहिंजी जेको आहे मोनिका जी अमर मोकिलीसीं या हिजाब मोकिलीसीं घर ॾे, जंहिंमें ज़ाल पुछा गुछा थोरी घणी करण थी वञनि त उन्हनि खे रहंदो घटि वधि लफ़्ज़ था मिलनि अंदरो जेको आहे हवेली मां। असां इहो डाउट थो वेहे त जेका मोनिका खे चवनि था हीअ काठी न जेको आहे घुटो ॾेई जेको आहे झकड़ी वई आहे, इहा काठी उते भरिसां जेको आहे जिते लाश पियो उते कोई बि वण अहिड़ो न आहे। अहिड़ा वण लीमो या माल्टा अंदरि हवेलियुनि में आहिनि जेको आहे जिते मोनिका कमु कंदी उन्हनि हवेलियुनि में। पुलिस जेको आहे वेदन भेरे भेरे जिते वाक़ियो थियो आहे, जिते ज़ुल्म कयो वियो आहे, पुलिस ओॾे जेको आहे को टके जो बि एक्शन नथी खणे। बेगुनाह रहंदो भेरे भेरे सां गाॾियूं भरे असांजे जेको आहे ॻोठ में ग़रीबनि मिसकिननि खे 8-8 ॾींहं रोकी वेठा आहिनि। सुबुह असांखे घुरायूं त जहिड़ी महिल माण्हुनि जे हिजाब खे ॾेखारनि पिया सुञाणप जे लाइ, उन टाइम हिकिड़ो बि जेको आहे पीरनि मां माण्हू न आयो। सिर्फ़ु ॿाहिरियां माण्हू दग मां, के काथों जा भटिन जा, के बुर्दी, के छेख, के लाचारी, के केरु उन्हनि उहे माण्हू खणी ऐं जेको आहे अॻियों हिजाब खे ॾेखारींदा पिया वञनि त सुञाण लाइ। इन्हनि माण्हुनि खे छा, पर असांखे जेको आहे हिजाब के जे ॿिया पंहिंजे हवेली जा नीगर जेके बि नंढा नौजवान तबिको आहे उन्हनि मां हिकिड़ो बि न मुंझ न खे ॾिठो न हिजाब ॾिठो।